जय झूलेलाल। सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि खे ख़ुशी मटाई जो सब प्रेम नमस्कार। दोस्तों, अॼु जे प्रोग्राम में पेश आहे दिल बहार ख़ासि प्रोग्राम नओं सिंधी क़ौमी तरानो। ही तारनि वांगुरु चिमकण वारा सिंधी, ही सॼे जहां में हलंदा रहंदा सिंधी, जंहिंमें असांजो इतिहास आहे। ईअं चयो वियो आहे त असांजी ॿोली ऐं संस्कृति 10,000 साल पुराणी आहे। पहिरीं हूंदो हो देवनागरी, हटवाणकी, प्राकृत ऐं गुरमुखी। तंहिंखां पोइ जोड़िया, फारसी ऐं उर्दू। तंहिंखां पोइ आया अंग्रेज़, जिन राज कयो सिंध ते 200 सालनि ताईं। अंग्रेज़नि पाण चयो सिंधी इज़ वन ऑफ द बेस्ट लैंग्वेजिस इन द वर्ल्ड। 1947 खां पोइ आज़ादी मिली, पर असांखे पंहिंजी दुनिया छॾणी पई। निकिरी सॼी दुनिया में फैलिजी विया। 73 साल थिया, टी पीढ़ी बि तयारु थी वई। पर हींअर ज़मानो बदिलजी वियो आहे, करिश्मो थी वियो आहे। सिंधी जिते बि विया आहिनि, आराम सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। मोबाइल सभिनी जे हथ में आहे, याने दुनिया हथ में आहे। असां पंहिंजी ॿोली ॾिसी ॿुधी सिखी सघूं था। सिंधी विषय खणी IAS, ICS वॾा ऑफिसर बि थी सघूं था। इहो सच चयो वियो आहे भई हर जातीअ जी ज़िंदगी ज़िंदा रखण लाइ पंहिंजी प्यारी ॿोली, संगीत, डांस, ओलंपिक गेम्स, आइडल्स, जेके बि टैलेंटेड आहिनि, उहे उन्हनि खे तयारु करे ॾिसी सघूं था। इन में ई सॼी जातीअ जो शान आहे। अचो त ॿुधूं सिंधी ॿोलीअ लाइ विद्वाननि छा चयो आहे। पहिरीं प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी। मित्रों, दुनिया के अंदर अपनी मातृभाषा, अपना रहन सहन, अपना पहनाव, इसको जो संभालता है वो उसमें फिर से एक बार जान भरने की ताकत होती है। और इसलिए भाइयों बहनों, मेरा मत है वो समाज, वो जाति, वो देश जो इतिहास को भूल जाता है, वो कभी इतिहास का निर्माण नहीं कर सकता। इतिहास वही बना सकते हैं जो इतिहास को जीना जानते हैं। एक ऐसी महान विरासत जिसके आप संतान हैं, उसको बचाइए, इसको प्यार कीजिए। और अगर हम अपनी विरासत को प्यार न करें तो हम कैसे चाहेंगे कि हमारा पड़ोसी हमारी विरासत को प्यार करे। मेरी आपसे फिर एक बार प्रार्थना है, इस महान परंपरा को नष्ट मत होने देना, इस संस्कृति को नष्ट मत होने देना। ॿियों दादा JP वासवाणी। प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, असीं था त असांजी पंगत, असांजी क़ौम चट न थी वञे, त असां लाइ ज़रूरी आहे असीं पंहिंजी ॿोली, मादरी ॿोली, मिठी सिंधी ॿोली ज़िंदा रखूं। उन माण्हूअ जी कहिड़ी हालत जंहिंखे पंहिंजी मादरी ॿोली नथी अचे। असां मां केतिरा सिंधी हज़ारनि जे तइदाद में, लखनि जे तइदाद में असांखे पंहिंजी मादरी ॿोली अचे की न। सिंधी ॿोलीअ जो वधीक वधीक इस्तेमालु करियो, सिंधी ॿोलीअ खे पुख़्तो रखो, त असांजी सिंधी क़ौम, सिंधी पंगत ज़िंदा रही सघंदी। टियों बैरिस्टर राम जेठमलाणी। कॾहिं ॿियनि हिंदुस्तानियुनि जे कतार में बीठो हुजे त उनखे जेकर कीअं सुञाणो, कपिड़ा बि साॻिया, रंग बि साॻियो, शकिल साॻी, कीअं सुञाणो उनखे, सिंधीअ खे। सिंधीअ जी सुञाणप आहे सिंधी ॿोली। सिंधी ॿोली क़ाइमु रहंदी त तव्हांजी सिंधियत क़ाइमु रहंदी। असांजी आइडेंटिटी जेका आहे, सुञाणप आहे, सा ज़िंदह रहंदी। तंहिं करे जेकॾहिं सिंधियत ऐं सिंधी सभ्यता ऐं सिंधियुनि जी वॾाई अमर करणु चाहियो था, उनखे क़ाइमु रखणु चाहियो था, त
त असांखे पंहिंजे ॿोलीअ खे बि ज़िंदह रखिणो पवंदो। जेसिताईं ॿोली असांजी जीअंदी तेसिताईं सिंधी जीअंदा। इहो सच सभिनी खे तस्लीम करणु खपे त क़ौम उहा ज़िंदह रहंदी जंहिंजी ॿोली ज़िंदह रहंदी। ऐं उन खां पोइ दादा राम पंजवाणीअ जी आसीस। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। त पेश आहे NCPSL सिंधी वर्ल्ड टीवी रेडियो ते नओं सिंधी क़ौमी तरानो। उन खां अॻु में महिरबानी करे सब्सक्राइब कयो, बेल जी घंटी वॼायो ऐं व्यूज़ बि टिक कयो। मूंखे पक आहे त दुनिया में जेके बि सिंधी आहिनि उहे ही प्रोग्राम ॾिसी ख़ुशि थींदा। लॻे थो दे विल मेक इट गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड। त पेश आहे नओं सिंधी क़ौमी तरानो। ही तारनि वांगुरु चिमकण वारा सिंधी, ही सॼे जहां में हलंदा रहंदा सिंधी। रिटन, कंपोज, म्यूजिक डायरेक्शन, सिंगिंग एंड प्रोड्यूस्ड बाय वन मैन, खुशी खेमचंद मटाई, एज 84, retired principal, radio announcer, speaker of Films Division, Government of India, owner of NCPSL World TV Radio of Sindhi, सिंधु कला दर्पण चेयरमैन। दोस्तों, फ़क़त 3 महीननि में 29 एपिसोड्स बिना कंहिंजे मदद जे पेश कया आहिनि ऐं ज़बरदस्त कामयाबी बि हासिल थी आहे। सो बि बेस्ट कमेंट्स सां आज़ादीअ खां पोइ 73 सालनि में हेल ताईं कंहिं बि अहिड़ो कमु न कयो आहे। दोस्तों, अचो त गॾिजी पंहिंजी सिंधी भाषा खे ॿियनि भाषाउनि वांगुरु मथे आसमान ताईं पहुचायूं, जंहिंखे ॿुधी ॾिसी सॼी दुनिया वाइड़ी थी वञे। फॉर सपोर्ट, प्रमोशन एंड स्पॉन्सरशिप, कॉन्टैक्ट खुशी मटाई, बैरक नंबर 1103, रूम नंबर 10, OT सेक्शन, उल्हासनगर 421003, मोबाइल नंबर 9850196542। एडिटर कैलाश V मठाई। ही तारन वांगुर चिमकण वारा सिंधी, ही सॼे जहां में हलंदा रहंदा सिंधी। सिंधी ओ सिंधी। ही तारन वांगुर चिमकण वारा सिंधी, ही सॼे जहां में हलंदा रहंदा सिंधी। ही देश जो शान वधाइण वारा सिंधी, ही क़ौम जो शान वधाइण वारा सिंधी। ही तारन वांगुर चिमकण वारा सिंधी। सदियुनि खां सिंधी सिंध में रहंदा हुआ, दूर देश सां धंधा कंदा हुआ। सदियुनि खां सिंधी सिंध में रहंदा हुआ, सिंधूअ जे किनारे वेद बि लिखंदा हुआ। आज़ादीअ ख़ातिर हुकुम थियो ही देश हिंदुनि खे छॾणो पियो। परदेस रही भी मिली रहनि था सिंधी, परदेस रही भी मिली रहनि था सिंधी। ही क़ौम जो शान वधाइण वारा सिंधी, ही देश जो शान वधाइण वारा सिंधी।
ही तारन वांगुर चिमकण वारा सिंधी। सॼे सिंध जो राजा ॾाहिर हो, पंहिंजे पिरजा जो ॾाढो प्यारो हो। सॼे सिंध जो राजा ॾाहिर हो, पंहिंजे पिरजा जो ॾाढो प्यारो हो। हिकु दुश्मन हुन ते वार कयो ऐं लड़ंदे लड़ंदे शहीद बणियो। अहिड़े योधे खे कॾहिं न भुलंदा सिंधी, अहिड़े योधे खे कॾहिं न भुलंदा सिंधी। ही क़ौम जो शान वधाइण वारा सिंधी, ही देश जो शान वधाइण वारा सिंधी। ही तारन वांगुर चिमकण वारा सिंधी। ॾहीं सदीअ में मिल्क हमलो कयो, धर्म बटण लाइ ॾाढो ज़ोर कयो। ॾहीं सदीअ में मिल्क हमलो कयो, धर्म बटण लाइ ॾाढो ज़ुल्म कयो। सभिनी गॾिजी पोइ अर्ज़ु कयो तॾहिं झूलण अची बचायो। तॾहिं खां हुन खे इश्क मंझि ॾिठा सिंधी, सिंधी ओ सिंधी। साधु बेलो सखर में मंदर हो, दर्शन जे लाइ हर सिंधी वेंदो हो। साधु बेलो सखर में मंदर हो, दर्शन जे लाइ हर सिंधी वेंदो हो। जंहिं ते बि हुन जी महर थी भरिजी वेंदी हुई झोली। हर हंधि वञी पोइ साओ थियो आहे सिंधी, हर हंधि वञी पोइ साओ थियो आहे सिंधी। ही क़ौम जो शान वधाइण वारा सिंधी, ही देश जो शान वधाइण वारा सिंधी। ही तारन वांगुर चिमकण वारा सिंधी। प्रेम भाव एक ऐसा रहंदा दिल में, मेहनत जो भाव भरला जिनजे मन में। प्रेम भाव एक ऐसा रहंदा दिल में, मेहनत जो भाव भरला जिनजे मन में। इश्क सां प्रेम वॾाईंदा ऐं झूलण जा गुण ॻाईंदा। ही शेरन वांगुर हलंदा रहंदा सिंधी, सिंधी ओ सिंधी। सदर स्वामीअ खे पूॼण वारा, नस नस में वहे थी जिनजे ख़ुशीअ जी धारा। शाह सदर स्वामीअ खे पूॼण वारा, नस नस में वहे थी जिनजे ख़ुशीअ जी धारा। ॻाइनि था ख़ुशीअ जा गीत मिठा ऐं छेॼ हणनि था नजी सदा। ही हरदम मुर्कण वारा आहिनि सिंधी, ही हरदम मुर्कण वारा आहिनि सिंधी। ही क़ौम जो शान वधाइण वारा सिंधी।
ही देश जो शान वधाइण वारा सिंधी ही तारन वांगुर चिमकण वारा सिंधी बंगाल में वेंदा ऐं सिखंदा बंगाली केरल में वेंदा ऐं पढ़ंदा मलयाली बंगाल में वेंदा ऐं सिखंदा बंगाली केरल में वेंदा ऐं पढ़ंदा मलयाली हर देश में सिखंदा ही ॿोली पर कॾहिं न भुलंदा सिंधी दुनिया में प्रेम वधाइण वारा सिंधी सिंधी ओ सिंधी मोहन जे दरे जा ऊंचा उभरी रहंदा सीने ते सही हर जंग जो कींदा रहंदा मोहन जे दरे जा ऊंचा उभरी रहंदा सीने ते सही हर जंग जो कींदा रहंदा वीरन जा फांसी खाईंदा पर खिलंदे खिलंदे गाईंदा हे योधा कंध कपाइण वारा सिंधी सिंधी ओ सिंधी ही तारन वांगुर चिमकण वारा सिंधी ही देश जो शान वधाइण वारा सिंधी ही क़ौम जो शान वधाइण वारा सिंधी 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 सिंधी